बहरिया टाउन पारां गड़ाब जे ॻोठनि ते करी कार्रवाईनि ख़िलाफ़ अवामी राब्ता तहरीक जे अॻवान सरवर पलीजो, अमजद पलीजो, तंज़ीला पलीजो, निखार भुट्टो धाबे जी प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बहरिया टाउन जे इसराइली वालार ख़िलाफ़ जदोजहद तेज़ करण जो ऐलान कयो आहे। अवामी राब्ता तहरीक जे अॻवान सरवर पलीजो, अमजद पलीजो, तंज़ीला पलीजो, निखार भुट्टो ऐं ॿियनि जो चवणु हो त गुज़िरियल 5 सालनि खां वठी बहरिया टाउन जूं करी कार्रवाई जारी आहिनि। असां ॻोठाणनि खे अॻु ई ख़बरदार कयो हो त बहरिया टाउन जी वालार बंदि न थींदी ऐं वॾी तबाही ईंदी। ज़मीननि ते कब्ज़ो करण खां पोइ धरती धड़नि जा घर बि सलामत न रहंदा। अॼु ॻोठ ड्राहे ॻोठाणनि खे बेदख़ल कयो पियो वञे। हुन चयो त गुज़िरियल 7-8 ॾींहनि खां वठी ॻोठाणनि ख़िलाफ़ करी कार्रवाई करे खेनि बंदूक जे ज़ोर ते बेदख़ल कयो पियो वञे। हुन चयो त बहरिया टाउन इसराइल वांगुरु कार्रवाई करे ॻोठाणनि सां फ़लस्तीन जहिड़ो सलूक करे रही आहे। सिंध जे औरतुनि, ॿारनि, बचनि, न्याणियुनि ते हमला कनि था, जॾहिं त उन ई जॻह ते ॿियनि धारीनि माण्हुनि खे त आबाद कनि था, पर त सिंध जा माण्हुनि खे जेको सो उतां लड़ाइण ते मजबूर कनि था, उन्हनि ते ज़बरदस्ती कनि था, उन्हनि तां चढ़ाइयूं कनि था। असां सम्झूं था त इहो हिकिड़ो इंटरनेशनल तमामु हिकिड़ो वॾो क्राइम आहे, इंटरनेशनल सतह जी हिकिड़ी नाइंसाफ़ी आहे ऐं इहा हिकिड़ी खुला हिकिड़ी दहशतगर्दी आहे जंहिंजो अवामी राब्ता तहरीक ऐं सिंध जा 5 करोड़ माण्हू उनजी सख़्तु लफ़्ज़नि में मज़मत कनि था। हुन वधीक चयो त ईद खां पोइ सॼी सिंध में राब्तो करे सियासी समाजी धुरियुनि, अदीबनि, दानिशवरनि, सान्यावंदनि जो कठु घुराए जदोजहद खे वधीक तेज़ कयो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk